बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ू तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ से लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। 145 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 146 तव्हां प्यारनि जी ख़िदमत में। किसो असांजो साॻियो हले पियो अर्धशेर ऐं हयातुन नफ़ूस जो। दोस्तो कल्हो के किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त इहे हुते बाग़ में मिलिया। उन खां पोइ शहज़ादी वापसि त वई, पर पोड़ीअ खे चई त हिन सां मूंखे मिलाइण जो बंदोबस्तु कर। पोड़ी बि वीचारी डिॼे पई, छो जो बादशाह जी धीअ हुई त मथां ॻाल्हि खुली पवे, एहतियात खां कमु वठिजे। पर शहज़ादी हिन खे तमामु घणो तंग कयो ऐं शहज़ादी हिन खे धमकी ॾिनी त जेकॾहिं तूं मूंखे हिन सां न मिलायो त मां पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कंदसि त इहे सॼा कम पोड़ीअ जा। पोड़ी हिन खां 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती। हुन चयसि मां 3 ॾींहं इंतज़ारु कयां थी, पर जे चोथों ॾींहुं बि हिन खे तो न आंदो, चौथे ॾींहुं हिन खे न आंदी त मां बाबे खे तुंहिंजी दाह ॾींदमि, बादशाह खे तुंहिंजी दाह ॾींदमि। पोड़ी हिन खां फ़िलहालु त न टाए आई घर। पे सोचई आख़िर चोथों ॾींहुं थियो। अॼु आख़िरी ॾींहुं हुयो अल्टीमेटम जो। शहज़ादीअ खे बि मिलण जी तांग हुई, अर्धशेर खे बि मिलण जी तांग हुई, पर हाणे को मामूली माण्हू त कोन ही जो हूअ निकिरी अचे ऐं हीअ मिलनि हिक ॿिए सां। पोड़ीअ इहो सॼो किसो पंहिंजे पुले ते खयो हो। हाणे पोड़ीअ खे इहो कमु करिणो हो। सो चोथों ॾींहुं जो थियो। पोड़ीअ छा कयो जो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सुठा सुठा रंग हिन बाज़ार मां घुराया। बाज़ार मां हिन रंग घुराया। हाणे हिन महिल मेकअप था अचनि, पार्लर ते थी वञनि। अॻ में ईअं सुर्खी पाउडर वारो मिसाल जीअं अहिड़ो हिसाबु हूंदो हो, रंग हणिबा। जेके उन दौर में कुआरियूं छोकिरियूं रंग इस्तेमालु कंदियूं हुयूं पंहिंजे मुंहं खे हण जे लाइ, जिस्म खे हण जे लाइ, हिन उहे भला भला रंग घुराया, ऊचा रंग। हिन वटि जॾहिं उहे रंग आया त हिन अर्धशेर ॾे नियापो कयो। हिन जवान खे बि घुराई। उहो त इंतज़ार में हो डुकंदो अची पहुतो। पोड़ी चयसि तुंहिंजे ई कम सां लॻी पई आहे। पोड़ी हिकिड़ी पेती खोली हिन जे साम्हूं। उन पेतीअ में ज़नाना कपिड़ा पियल आहे, पर जहिड़ा तहिड़ा न। उन दौर जे हिसाब सां बि 5000 दीनार जो वॻो हुयो। भलो वॻो हिकिड़ो कढियईं ऐं हिकिड़ी पगड़ी बि कढियईं, पग। उन जी ते जेका झालर हुई उहा हीरनि जवाहरनि जी। हिन खे चईं था भाउ हयात नफ़ूस सां मिलंदे? हिन चयो त उहा त हाणे मूंखे ख़बर आहे त मां घड़ी घड़ी ॻणी आहे। पोड़ी हिन खे सुरमो पारायो। हिन खे उहो वॻो ॾिनई। चई हे वॻो पाए, इहो वॻो लाहे मर्दाणो, हीउ वॻो पाए। थोरी क़ुर्बानी तोखे ॾियणी पवंदी उन सां मिलण जे लाइ, तूं बि सम्झींदो। पोइ कपिड़ा पाए आयो। हिन जे ॿिन्ही हथनि जा नह जेके हुया, उन नहनि खे बि रंगो हईं, हिन जे कुल्हे खे बि रंगो हईं, हिन जे पेरनि खे बि रंगो हईं। मतिलबु हिन जे जेको ज़ाहिरी जिस्म थिए उन ज़ाहिरी जिस्म ते उन दौर में जीअं कुआरियूं छोकिरियूं रंग हणंदियूं, उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हिन जीअं मेहंदी लॻे अहिड़ा चित्र हिन खे लॻाई। हिन जे जिस्म खे उहे रंग हईं। अॻ ई सुहिणो त हुयो,
वरी जो औरताणो लिबास न पातो ऐं इहो मेकअप कई त ईअं सफ़ा ॼण ॻाढ़ो गुलाब थी पियो। पोइ हिन खे चए त हाणे इहे पग पाए। पग मर्दाणी न, पग मर्दाणी न, रए जी रेशमी कपिड़े जी उहा पग पाए, निकाब लॻाईंसि। हिन खे चई त हाणे तूं औरतुनि वांगुरु थोरो मूंखे हली ॾेखार जीअं औरतूं हलंदियूं। त पहिरियों खाॿो पेर खण, पोइ साॼो खण, विखूं खणाईंसि, थोरो बाहुड़िजे पियो पर हिन खे ॿ टे विखूं ॿ टे फेरा कराई। चई त हा सही आहे, हाणे थोरो पाण हली ॾेखार। हे हलियो, मेकअप थियल हुजनिसि, मायाणा कुंवार वारा कपिड़ा पातल हुजनिसि, ईअं हुजे ॼण का जन्नत जी हूर हुजे। हाणे जॾहिं हिन जो हलणु जुलण बि ॾिठई त हाणे माइनि वांगुरु हले थो। हिन खे चई भाउ हाणे दिलि मज़बूत कर, छो जो मां तोखे शाही महल में वठी थी हलां, जंहिंजे दरवाज़े ते फ़ौज ऐं नौकर चाकर सभु हूंदई। हाणे था छको थी सघे थो त मुसीबत में गिरफ़्तार थी वञूं, ऐं जे पकड़ियासीं त मारिजी बि वेंदासीं, छो जो मर्द औरत जे रूप में वञे त ज़ाहिर आहे इहो त वॾो ॾोह आहे न जेको शाही महल में थो वञे, थी सघे थो मारिजी बि वञूं। हिते ई ॿुधाए, जेकॾहिं ईअं न करे सघीं त ढकी भली, पोइ नथा हलूं। हिन चयसि त न, मां इन ॻाल्हियुनि खां नथो डिॼां, तूं घबराए न, जीअं चवंदी आहे तीअं कंदुसि। पोड़ी चयसि बसि पोइ हाणे तयारु थी। पोड़ी हिन सां गॾु निकिती, पोड़ी अॻियां हे पोयां, निकाब पातल हुजेसि, हर को ईअं पियो सम्झे त का छोकिरी आहे। हलंदा हलंदा अची महल जे दरवाज़े ते पहुता, कोशिशि करे पियो जीअं पोड़ी हिन खे सेखारियो हो हलणु, उहो साॻियो औरताणो, विख विख जो बि ख़्यालु। अची महल जे दरवाज़े ते पहुता, अचनि जो त महल जे दरवाज़े ते नौकरनि चाकरनि जो ईअं सम्झो त ॼण मेलो लॻल हुजे। हिन खे चई त ॾिस केॾी सख़्ती आहे, डिॼी त कोन थो न। हिन चयसि इहा ॻाल्हि ई न आहे, तूं परेशान न थी, मुंहिंजे पासे ॾांहुं परेशान न थी तूं। पोड़ी अॻिते हली, हे पोयां हुजेसि। पोड़ी त महल में ईंदी ई न, मामा हुई हुनजी, जेको वॾो दरबान हुयो, उन पोड़ीअ खे सुञातो, पर ॾिठई त हिन जे पोयां हिकिड़ी छोकिरी आहे, निकाब पातल हुजेसि, अखियूं ॾेखारजनि पई। ॾाढी सुहिणी सेबती, पोइ पाण परेशान थी। पर हुनखे थियो जेको दरबान हुयो, दरबान खे शक थियो त हीअ थी सघे थो त शहज़ादी हयात नफ़ूस हुई, छो जो पोड़ी सां उहा ईंदी वेंदी, पोड़ी हुनखे तातियो हो, हीअ हयात नफ़ूस न हुजे। पर जे उहा आहे त उहा ॿाहिरि निकिती कीअं, असांखे छो न ख़बर पई? जे निकिती आहे त असांखे ख़बर छो न पई? ऐं जे निकिती आहे त बादशाह खे ख़बर आहे या बादशाह खे ख़बर ई न आहे? ईअं अॻिते वधियो हुनखे चेक करण जे लाइ। 30 ग़ुलाम हिन सां गॾु निकिता। पोड़ी जो हुननि खे हिन छोकिरीअ जे ईंदे ॾिठो, पोड़ी परेशान थी वियो। अलाह साईं हाणे पत रखिजांइ।
इते दरबान वरी लहराए बि वियो, दरबान वरी लहराए बि वियो त भेणा मां जेकॾहिं शहज़ादी हुजे त मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे, मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां हुनजी तलाशी वठां। ॿाहिरि वई आहे तॾहिं बि मामा सां त गॾु ईंदी वेंदी आहे न, इन में बादशाह खां इजाज़त वरिती अथई न वरिती अथई, इन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए, मामा सां त ईंदी वेंदी आहे। ऐं जेकॾहिं मां इहा कंदुसि त थी सघे थो त उहा ॾमेर जी मूंखे माराए न विझे, मुंहिंजो कहिड़ो कमु, उतां ई वरी पोइ ते हटियो। जीअं पोइ ते हटियो त हिन सां जेके ग़ुलाम गॾु पिया थियनि उहे बि पोइ ते हटिया, रस्तो ख़ाली कयो। मामा अंदरि दाख़िल थी, अंदरि जीअं दाख़िल थी त हुनखे बि इशारो कई, ग़ुलाम पासे ते थी बीठा, हे जीअं अंदरि वई त ग़ुलामनि बि हिननि खे सलाम कयो। महल में अंदरि पोड़ी अॻियां, हे हुनजे पोयां, हिकु दर मां ॿिए दर में, महल हुयो बादशाही महल वॾो थींदो आहे, हिकु दर खां ॿिए दर में हलंदी 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 अलाह खे बि ॿाॾाए पई, रब सां हिन जी पत रखी, परदो रखियईं, 7 दरवाज़े ते अची पहुती, जेको वॾे महल जो दरवाज़ो हो। उन ई महल में बादशाह बि वेहंदो हो। उतां ई कनीज़ूं जेके हूंदियूं, उन कनीज़ुनि जा कमरा हुया, बादशाह जे हुरम जा कमरा हुआ, ऐं शहज़ादीअ जे महल जो रस्तो बि उतां ई। हिते आस्ते बीही ऐं हिन खे चईं था भाउ हेसि ताईं त ईअं सम्झो त अधु मंज़िल त करे आया आहियूं, अलाह साईं पत बि रखी आहे, पर मुलाक़ात थींदी राति जो, मुलाक़ात थींदी राति जो। हिन जे पोइ छा कयूं, पोड़ीअ चयसि त हाणे तूं हीअं करे हिकिड़ो कमिरो ॾेखारींसि, चईं हिन कोठड़ीअ में वञी तूं लिख। ही जवान पोड़ीअ ते एतमाद हुयुसि, पोड़ीअ जे चवण सां उन कमिरो हुजे, कमिरे में ऊंद हुजे, वञी वेही रही। पोड़ी हिन खे चयो त हाणे तूं हिते चुप कयूं वेही रह, मां पाण ई तुंहिंजी मालिकी कंदसि। पोड़ी तां वेही हल, हे इंतज़ार में पत रहिजी वियसि, केरु आयो वियो बि कोन, कमिरो बि को ईअं हुयो अजायो सजायो, माना कंहिंजो होॾे अचणु वञण बि कोन हो, तॾहिं हुनखे पोड़ी होॾे विहारियो। शाम थी, पोड़ी वरी न वटाए, हिन खे चई त उथ। पोड़ी हिन खे वठी महल जे दरवाज़े में दाख़िल थी, हलंदा 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 हाणे ऊंदहिड़ी थी, हे हयात नफ़ूस जे कमरे जे दरवाज़े ते अची पहुती। पोड़ी दर खड़कायो, हिकिड़ी बानीअ पुछियो त केरु आहे दरवाज़े ते। पोड़ीअ चयसि त मां आहियां, मामा। बानी वञे शहज़ादीअ खे ॿुधायो, मामा आई आहे, दर खोलियो। शहज़ादी चयो त दर खोलियो, पर हिन सां गॾु केरु बि हुजे त उनखे बि अंदरि छॾियो। ॿई अंदरि आया। पोड़ी ॾिठो त हयात नफ़ूस जो जेको कमिरो त उहो ई शाही हुयो, पर अॼु उनखे बि अल्टीमेटम हुयो, उनजो बि त अॼु चोथे ॾींहं ते मुलाक़ात थियणी, उनजे करे कमिरे खे बाक़ाइदे ॾाढो सुहिणो साफ़ करे ऐं सिंगारियल, बतियूं ॿिया ॿरनि पिया, कालीनियूं सुठियूं विछायल, उन्हनि ते विहाणा तूल विहाणा रखियल, शमादान रोशन, दस्तरख़ान विछायल, उन्हनि ते मेवा मिठाइयूं, ख़ुशबू मुश्क ऊद अंबर जूं, ईअं कमरे में हर पासे खां ख़ुशबू हुजनि। हेॾां बि कंदीलियूं हुजनि ॿरनि पियूं, हेॾां बि कंदीलियूं, शहज़ादी उन्हनि जे विच में वेठी, अॻ ई सुहिणी, वरी जो उन्हनि जी रोशनी पई मुंहं ते पई, त ईअं सम्झो त उन कंदीलुनि जी रोशनी शहज़ादीअ जे अॻियां ॼण माठीनी पइजी पई। मामा खे जो ॾिठईं, मामा खे चईं त मामा ॾे ख़बर किथे आहे मुंहिंजो शहज़ादो। हिन चयसि त राणी
मूंखे मां ॾाढो ॻोल्हियोमांसि, मूंखे न मिलियो। मां ॾाढो ॻोल्हियोमांसि, मां हुनजी सॻी भेण आहे उन खे वठी आई आहियां। शहज़ादी चयसि चरी थी आहियां छा? मां हुनजी भेण खे छा कंदसि? मां भेण हुनजी खे छा कंदसि? कोड़ी चए त साईं तूं तकड़ न कर, कावड़ न कर, दमर न कर, तूं हुनखे ॾिस त थी सघे थो तोखे वणे, हुनजी भेण सॻी भेण अथसि, थी सघे थो हुनखे लिकाए खणी हुनखे रख, जेकॾहिं तोखे वणी वञे त पोइ त बसि। हिन छा कयो, हुनजो नेकाबला थिए। शहज़ादी सुञाणे वियसि। शहज़ादी उथी हिन सां मिली, वेठा। शहज़ादी चयसि छा सचु आहे? मां तोखे पंहिंजे घर में पई थी ॾिसां, छा इहो सचु आहे? किन मां ख़्वाब पई थी ॾिसां? चई न हीउ सचु आहे, हे मामा जूं महिरबानियूं आहिनि, तोते बि मूं ते बि मामा जूं महिरबानियूं। ईअं कचहरियूं कंदे 4 ॾींहं जेके हिननि हिक ॿिए जो इंतज़ारु कयो, उहे हिक ॿिए सां हाल अहिवाल कनि पिया। ईअं सॼी राति कचहरी कंदे, हे सुता कोन, सॼी राति हिननि जी गुज़री। सोझरो सुबुह जो थिए पियो। हिनखे उते कमिरो हुओसि हिकिड़ो, उन कमिरे में लिकाए छॾी। पेट हाणे बानियूं सानियूं मूं वटि ईंदियूं आहिनि, सॼो ॾींहुं बानियूं सानियूं अचनि थियूं, तंहिंजे करे तोखे हितां निकिरणो न आहे। हिनजे खाइण पीअण जो सामान बि उते, बाक़ी ईअं सम्झो त ॼण तालो ॾेई छॾीसि हुन कमिरे में, लिकाए छॾी। ॾींहुं वरी कमनि कारनि में हेॾे गुज़रियो, राति थी वरी हुनखे कढियईं। राति थी वरी हिननि खे हेॾे वेठा पाण में कचहरियूं कयनि। तव्हां त सॼी राति कचहरियूं कंदे कंदे शहज़ादे हिनखे चयो त मां सोचियो आहे त मूंखे तूं मोकल ॾे त मां वञा पंहिंजे मुल्क। मां वञी बाबे सां ॻाल्हि कयो, मुंहिंजो पीउ बादशाह आहे, तुंहिंजे करे अची मां हिते वापारी थियुसि। मां वञी पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कयां, तुंहिंजो बि राज़ पोइ ॿुधायांसि, त पोइ उहो पंहिंजे वज़ीर खे मोकिलींदो, निकाह जो पैगाम खणी अचे तुंहिंजे पीउ वटि। हे लिकी लिकी केतिरो मिलूं, जॾहिं तूं बि राज़ी आहीं मां बि राज़ी आहियां त असां पाण में शादी कयूं। सो मां थो चवां त मूंखे इजाज़त ॾे त मां वञा। शहज़ादी चयसि त अलाए छो मूंखे ॾिठो थिए त तुंहिंजे हितां वींदे उते जॾहिं हुकूमत पंहिंजी हिते में वञी पहुचंदे, पंहिंजे मुल्क में वञी पहुचंदे, त थी सघे थो मूंखे विसारे न थिए। या तुंहिंजो पीउ इन ॻाल्हि ते राज़ी न थिए, ईअं सम्झे पोइ त तूं मूंखे जेरे मारे छॾ। तंहिंजे करे मां थी चवां त बसि तूं हिते ई रह, मुंहिंजे कब्ज़े में हुज, ॿाहिरि न वञ। बसि ॾींहं जो तोखे लिकाईंदसि, राति जो ॿाहिरि कढंदीसीं, ॾींहं जो लिकाईंदीसीं, जेसि ताईं वञी को अहिड़ो माहौल ठहे त मां पंहिंजे पीउ सां बि ॻाल्हि कयां। या वरी मां पाण अहिड़ो को सिस्टम कयां जो मां तोसां हितां निकिरी हलां तुंहिंजे मुल्क। छो जो थी सघे थो मुंहिंजो पीउ बि इन ॻाल्हि ते राज़ी न थिए। शहज़ादी चयसि भला जेका तुंहिंजी मर्ज़ी हुजे, मां तोते ज़बरदस्ती नथो करे सघां, या त मूंखे छॾ, या वरी अहिड़ी का अटकल कर त तूं हितां निकिर। हिन चयसि हाणे फ़िलहालु त तूं हितां वञण जी न कर, हिते रह, ॾींहं जो तोखे लिकाईंदसि, राति जो तोखे कढंदसि। हिननि जो इहो पियो हले, ॾींहं जो हिनखे लिकाईंदी हुई, राति जो हिनखे कढंदी। अलाह साईं हिननि जी पत बि रखी, अञा ताईं चङा ॾींहं गुज़री विया त कंहिं हिननि खे ॾिठो बि।
हिकिड़ी राति हाणे रोज़ु राति जो अची वेहंदा हुआ, कचहरी कंदा हुआ। कि अॻु में बि कई दफ़ा तव्हांखे मां ॿुधायो आहे त माना हिन पुराणनि बादशाहनि में, गुज़िरियल बादशाहनि में थोरे मुस्लमान हूंदा पर शराब ॼण उनखे ऐब न सम्झंदा, हराम न सम्झंदा। कचहरी पिए कनि, शराब पिए पीतनि, सुम्हनि कोन पिया। तव्हां त सुबुह थी वियो कचहरी कंदे कंदे। उन ॾींहुं कंहिं बादशाह, भर पासे जे बादशाह, हिन जे पीउ बादशाह ॾे के तोहफ़ा मोकिलिया। बादशाहनि ॾे सूखड़ी मोकिलींदा आहिनि, सो कंहिं बादशाह तोहफ़ा मोकिलिया। उन में हिकिड़ो क़ीमती हीरनि जवाहरनि जो हार हुयो। उन में जेके हीरा हुया उहे हुया 29 ऐं उन्हनि जी क़ीमत सॼी बादशाहीअ जो ख़ज़ानो खपाइजे तॾहिं बि हुनजो मुल्ह न निकिरे। हुन तोहफ़ो करे बादशाह हिन जे पीउ बादशाह ॾे मोकिलियो। हिन जो पीउ जेको बादशाह हुयो उनखे जॾहिं जो तोहफ़ो मिलियो त धीउ प्यारी हुअसि। हुन चयो त हीउ अहिड़ो जेको हार आहे, हीउ हार मुंहिंजी धीउ जे क़ाबिल, ॿिए कंहिंजे क़ाबिल न आहे, मुंहिंजी धीउ जे क़ाबिल। हिकिड़े ग़ुलाम खे बादशाह घुरायो। उन ग़ुलाम खां कंहिं ॾींहं खां अॻु में ग़लती थी, जंहिंजे करे शहज़ादी हुनखे धकु हणी, हुनजो मुंहं में धकु हणी, हुन ग़रीब जो ॾंदु भॻो हईं। उन ग़ुलाम खे बादशाह घुराए चयो त हीउ हार खणी ऐं हयात नफ़ूस खे ॾेई अच ऐं हुनखे ॿुधाइजां त हिकिड़ी बादशाह तुंहिंजे पीउ ॾे सूखड़ी करे मोकिलियो। हिन जी क़ीमत दरहम दीनारनि में अदा नथी करे सघिजे, बेमुल्ह। हे तुंहिंजे लाइ आहे, हिनखे पाए। ग़ुलाम खे हुकुम थियो, ग़ुलाम हार खणी ऐं हली। ग़ुलाम वीचारो हो त ग़ुलाम हुयो न, पर ग़ुलाम जो हुन ॾंदु भॻो त ग़ुलाम वीचारे खे दिलि में, हाणे करे त कुझु कोन पियो सघे, पर दिलि में ॼण हुनखां हिकिड़ी नफ़रत हूंदी आहे। पर हो वीचारो हुयो ग़ुलाम, हो जो हार खई पियो वञे त दिलि में पियो चए त अलाह करे त हे तुंहिंजे नसीब में न हुजे, तो मूं ग़रीब जा ॾंद भॻा। दिलि में चवंदो पियो। कमरे जे दरवाज़े ते जो पहुतो, ॾिसे त दरवाज़ो बंदि आहे। पोड़ी उते दर वटि मामा जेका पोड़ी, उहा राति जो सुम्हंदी, पोड़ी दर वटि सुती पई आहे। हिन पोड़ीअ खे जाॻायो, पोड़ीअ खे जो उथारींद, पोड़ी बाहुड़जी उथी, हीअ छा आहे, छा आहे, छो आयो आहे? हुन चयो त बादशाह सलामत हिकिड़ी ज़रूरत लाइ मूंखे पंहिंजी धीउ ॾे मोकिलियो। दर खोलाए। ऐं पोड़ीअ खे त सॼी ख़बर हुई। पोड़ी चयसि कुंजी कान्हे का, हिते बीह त मां कुंजी खणी अचां। या तूं घड़ी रखी पोइ अच, घड़ी रखी पोइ अच त मां तेसिताईं कुंजी खणी अचां। हिन चयो त ईअं कीअं थो थी सघे त मां मोटी वञा बादशाह ॾे, मां मोटी वञा बादशाह ॾे। हाणे ग़ुलाम बि जो हिनखे ज़िद कयो त हाणे हिन जो हुनखे चयो त चाबी कान्हे का बि, मां चाबी खणी अचां, त ॾिठईं त हाणे ग़ुलाम बि मोटे कोन थो त हीअ निकिती इन बहाने सां त मां चाबी खणी अचियो। ईअं थोरो अॻिते वई, पर पोड़ी ॼण चवंदा आहिनि त चोर खे ॾाढ़ीअ में कखु। पोड़ी परेशान थियो त हाणे मां कुंजीअ जो त बहानो कयो आहे, पर भला खणी खोलियां बि ऐं ग़ुलाम पाण अंदरि हलंदो
ऐं जे ग़ुलाम ॾिसे पोइ छा थींदो? शहज़ादी खे त केरु छा कंदो? शहज़ादे जो बि ख़ैरु न आहे ऐं इहा ॻाल्हि आउट थींदी त मुंहिंजो बि ख़ैरु न आहे। हुनखे एॾो वठी ड्रिज थियो, छो जो केॾा बि बादशाह हूंदा हुआ हुन दौर में, केॾा बि हुननि जा राज़ हूंदा हुआ, पर वरी जेॾीमहिल ॾमिरबा हुआ त न रिश्तनि जो ख़्यालु कंदा हुआ, न कंहिं पंहिंजे प्यारे जो ख़्यालु कंदा हुआ। सो हिन त हेॾो जो कमु कयो हो त हीअ ड्रिजी वई, हिन खणी हीअ अॻिते भॻी। हुनखे चई तव्हां चाबी खणी थी वञा, पोड़ी खणी अॻिते भॻी। हा, पोड़ी जो देरि कई, पोइ बीठो त पोड़ी वई आहे चाबी खणणु। पोड़ी देरि कई त हे वीचारो हाणे हे बि हुयो ग़ुलाम। हिन चयो त भणा हाणे हेॾी जो देरि थो कयां त बादशाह इंतज़ार में हूंदो, हेॾी सूखड़ी जो ॾिनी अथई मूंखे त धीउ मुंहिंजी खे ॾेई आहे, त बादशाह हूंदो इंतज़ार में त मुंहिंजी धीउ खे ॾेई आयो, मुंहिंजी धीउ छा चयसि, ऐं मां जो देरि कयां त भणा बादशाह ॾमिरजी वेंदो। हाणे मां छा कयां? पोड़ी बि कान थी अचे, मूंखे देरि थींदी त बादशाह ॾमिरबो। हे वीचारो ग़ुलाम अची फासो, पर हिनखे बादशाह हुकुम जो हुयो त हिनखे वञिणो हुयो। हाणे हिन छा कयो जो दर खड़काइण लॻो। दर खड़काईंदे हिन दर खे ईअं थोरो ज़ोर ॾिनो, ज़ोर जो ॾिनी त दर त खुलियल हो। पोड़ी रुॻो वेहंदी, ईअं त केरु अचे मता अचे। दर खुलियो, दर जो खुली वियो त ग़ुलाम बि परेशान थी वियो। त पोड़ी जो चयो त चाबी कान्हे का, दर त खुलियल आहे। अंदरि वियो, ग़ुलाम अंदरि दाख़िल थियो। थोरो अॻिते वियो, ॾिसे त आलीशान फर्श कालीन विछाया पिया आहिनि, शमादानूं ॿरनि थियूं पियूं, सरायूं पाणीअ जूं शराब जूं पियूं आहिनि। ग़ुलाम थोरो अॻिते वधी वियो, कमरे में तख़्त हुयो, उन तख़्त जे वेझो आयो। उन तख़्त ते रेशम जो परदो पियल, रेशम जो परदो पियल। हिनखे त हुकुम हुयो त शहज़ादी खे ॾे न, शहज़ादी का त हिनखे, या शहज़ादी हिन खां परदो त कान कंदी न। हिन जीअं ई परदो खयो त हिन जी हैरत जी इंतिहा न रही त शहज़ादी खे का निंड वेठी। सॼी राति जो हे जाॻिया। हिकिड़ो बसि 29 ॾींहं चोर जा, नेठि 30 राति साध जी बि थींदी आहे। पे हिननि जी अलाह साईं राज़ रखियो, पर राज़ नेठि ज़ाहिर थियणो हो। सो हिन जीअं जो परदो मथे खयो, ॾिसे त शहज़ादी सुती पई आहे। पासे में हिकिड़ो हसीन नौजवान आहे, उहो बि सुतो पियो। चई त हे छा? शहज़ादी त मर्दनि खां हेॾी नफ़रत कंदी आहे जो अॼु ॾींहं ताईं हिन शादी न कई आहे। अॼु ॾींहं ताईं शादी न कई अथई। कंहिं बानीअ खे, कंहिं ग़ुलाम खे, कंहिं अमीर वज़ीर खे जुरत न आहे जो हिन जे अॻियां कंहिं मर्द जी ॻाल्हि करे सघे। ऐं हे छा? ॿाहिरि एॾी नफ़रत ऐं हे कमु वरी छा? पर हीउ हिनखे मिलियो किथां? हीउ हिनखे मिलियो किथां? ईअं त न आहे त इन जे करे शहज़ादी मुंहिंजा ॾंद भॼाया। हीउ वीचारो बि परेशान थी पियो त हाणे हिनखे उथारियां कीअं? ग़ुलाम खे कहिड़ी, बानी खे कहिड़ी जुरत आहे जो शहज़ादी खे उथारे? हीउ वीचारो बि बाहुड़जी। हिन उतां ई परदो हेठि करे ऐं हीअं मोटण जी कई, थोरो थाबड़ियो त खड़के ते शहज़ादी उथी वेठी। शहज़ादी उथी, संदहि न को माण्हू आहे, परदो सन्हो हो, उतां ई ॾिठईं, परदे खे परते कई, ॾिठईं त ग़ुलाम खे सॾु कई। पर ग़ुलाम ते बि ईअं सम्झो ॼण हैबत तारी थी वई। ग़ुलाम लाइ ॿुधो कोन, पर मतिलबु ग़ुलाम हिनखे वरंदी न। हीअ तख़्त तां लथी। हिनखे बि खुटको थी पियो त इहो ग़ुलाम मूंखे ॾिठो आहे। ईअं तकड़ी लथी हेठि वञे, हिन ग़ुलाम खे पकड़ी। ग़ुलाम खे पकड़े। हाणे शहज़ादीअ खे बि इहो थियो आहे त ग़ुलाम, ऐं शहज़ादी खे यादि आयो त
मां हिन जा ॾंद कंहिं टाइम में भॻा। मां जो हेॾो पाण खे पाक ऐं पारसा पई सम्झां, हेॾो मां मशहूरु आहियां मर्दनि सां नफ़रत में, अॼु हिन ग़ुलाम ई मूंखे हिते ॾिठो आहे। ऐं हे वञी ॿाहिरि ॻाल्हि कंदो, थी सघे थो बाबे सां ॻाल्हि करे, बाबे सां न करे, ग़ुलामनि सां ॻाल्हि करे। शहज़ादी हुनखे पकिड़े, शहज़ादी खे पंहिंजे पीउ जो बि थियो, शहज़ादी हुनखे पकिड़े, शहज़ादी हुनजे पेरनि ते किरी पई। छो जो कमु शहज़ादी अहिड़ो कयो, शहज़ादी हुनजे पेरनि ते किरी पई, ग़ुलाम जे पेरनि ते किरी। त मुंहिंजो राज़ रख, मुंहिंजो राज़ रखजांइ, मुंहिंजी पत रखजांइ, हिक सां ॻाल्हि न कर। इते ग़ुलाम खे दिलि में थियो ईअं ॾण, हिकिड़ो हुनखे प्रोटोकॉल मिली वियो, पावर मिली वियो, सम्झी वियो त हाणे जीअं देव जो कंहिं जिन जो कंहिं पखीअ में साहु हूंदो आहे, हाणे ईअं सम्झो त शहज़ादी मुंहिंजे कब्ज़े में। हिनखे चवनि त शहज़ादी तो मुंहिंजा ॾंद भॼराया, ऐं तूं इहो ई चवंदीअ त मुंहिंजे साम्हूं केरु मर्द कंहिंजो नालो न खणे, यादि अथई? शहज़ादी जो कंधु हेठि, हिन छा कयो, सट ॾेई पाण खे छॾाए ऐं वठी ॿाहिरि भॻो, वठी ॿाहिरि भॻो। ग़रीब माण्हू बि कॾहिं कॾहिं तॾहिं चवंदा आहिनि त अलाह साईं सुञाणे सिंघ ॾींदो आहे। हिनखे जो थोरो राज़ मिली वियो ज़ालिम खे, त हे न उनजे मजबूरीअ जो फ़ाइदो वरितो, तकड़ में वठी भॻो, ॿाहिरि भॼी ऐं कमरे खे कड़ो ॾिनो, दर खे कड़ो ॾिनो, हिननि खे बंदि करे दर खे कड़ो ॾेई साम्हूं हिकिड़ो ग़ुलाम ॾिठईं, उन ग़ुलाम खे सॾु कईं, उनखे चई तूं हिते बीह, तूं हिते बीह, माना ईअं सम्झो हुनखे पहरेदार करे बीहारे पाण डुकंदो वञी बादशाह वटि पाए। बादशाह बि हिन जे इंतज़ार में हो। बादशाह पुछियोसि ॾे ख़बर हार ॾई आहीं? हार ॾई आहीं? हिन चयो साईं मां जेकॾहिं जान जी अमानत जो त मां अर्ज़ु कयां। बादशाह चयो तूं छा थो चवीं, तोखे मां चयो त हार ॾई आहे, तूं हार ॾई आहीं? हिन चयो साईं मां हिते तव्हांखे नथो ॿुधाए सघां, तखलियो कयो, परदो हुजे त मां अकेला ई में तव्हांखे का ॻाल्हि कयां। बादशाह ताड़ी वॼाई, जेके नौकर चाकर ॿिया हुया उहे सभु विहालिया। बादशाह परेशान त ग़ुलाम खे ज़रूरत थी आहे, छा आहे ग़ुलाम थो चए? नेठि बादशाह चएसि हाणे ॿुधाए। चई साईं मां तव्हांजे हुकुम सां हार खणी वियुसि, शहज़ादी हयात नफ़ूस जे कमरे वटि वियुसि, सॼो इहो पोड़ी वारो ॿुधाईंसि। पोड़ी मूंखे चयो त चाबी कान्हे का, मोटी वञ पोइ अचिजांइ। मां जो ज़ोर रखियो मां त चई त खणी थी अचां। पोड़ी देरि कई, मां दर खोलियो, जेको हुते ॾिठई साईं मां हुते ॾिठो त पाण सुती पई आहे, पासे में हिकिड़ो नौजवान सुहिणो, मां छा हुनजी तारीफ़ कयां, उहो हुन पासे में सुतो पियो अथसि। मां साईं ॿिन्ही खे हुते अंदरि छॾे दरवाज़े खे कड़ो ॾेई आयो आहियां, हाणे आयो आहियां तव्हां वटि। मां चयो मां साईं जो नीमक खाधो आहे, मां बादशाह सलामत सां वञी ॻाल्हि कई। बादशाह खे बि एतबार न पियो अचे त या त हीअ मुंहिंजी धीअ जेका मर्दनि जो नालो वठणु गवारा न कंदी, जंहिं अॼु ॾींहं ताईं शादी न कई, केतिरा बादशाह मुंहिंजा इन जे करे, हिन जे इनकार जे करे बादशाह मुंहिंजा दुश्मन थी विया। ऐं हिन जा कम हे आहिनि। ऐं सो बि हिकिड़ो ग़ुलाम ॾिठो अथसि,